तो दोस्तों कीअं तव्हांजी तबियत वग़ैरह ठीकु आहे? त ॻाल्हि इहा आहे त अॼु मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे हिन चैनल ते, ठीकु आहे। ऐं अॼु आउं वञी रहियो आहे कॉलेज त रोज़ु वेंदो आहियां, पर अॼु जेको कॉलेज वञा पियो तव्हांखे कॉलेज विज़िट कराइण। ऐं उन खां अलावा जेको मेन रीज़न इहो आहे तव्हां हिकिड़ी वीडियो जेको ठाहियां पियो कॉमेडी कॉलेज में, त उहा तव्हांखे ॾेखारींदुसि। ऐं उन खां अलावा जेको आहे उहा अपलोड थींदी ॿिए चैनल ते, ऐं हीअ अपलोड थींदी व्लॉग जेको आहे हिन चैनल ते जेको तव्हां ॾिसो पिया। त हलूं था कॉलेज। कॉलेज में कॉलेज के अंदर क्लास से बाहर वेठो आहियां। हाणे क्लास की वञण जी तयारी कयां पियो, तव्हांखे ॾेखारियां थो ॿाहिरि जी साइड। क्लास में शुक्र है टीचर भी कौन है क्लास में। यार मौजूद आया पंहिंजी क्लास में। सर्दी काफ़ी लगी हुई छो तव्हां गेट के बिल्कुल बरसा बीठो आहियां, टीचर कौन है नहीं करे। ये सो गेट के बिल्कुल बरसा ॿाहिरि रोशन वीआईपी लॻे पियो। टीचर अचण वारो आहे, सिर्फ़ु 10 मिनट बाक़ी आहे, 10 मिनट, ठीकु आहे। हिन खां पोइ 2 लेक्चर अटेंड करण खां पोइ ब्रेक थींदी, ऐं ब्रेक खां पोइ जेको आहे वीडियो पंहिंजी स्टार्ट कंदुसि। सो फाइनली ब्रेक थी वई आहे। मूंसां गॾु मिस्टर बिल्स व्लॉगर। त हींअर असीं हलूं था हेठि पार्क में, फ्रेंड वेठा आहिनि काफ़ी। वीडियो को भरे यार बाबा ऐसा लाइव का अब्दुल लतीफ गवर्नमेंट कॉलेज है यार मोबाइल मारो जले ठा दुलो मारो तो खाओ ना क्या मुझे खावा बाबा यार मेरे मूड शुरू दी। ये देखो एक घनी असा जो फनी एक्टर है, कॉमेडियन है भा जो चैनल है रहीम सिंधी, उनके भी सब्सक्राइब कयो। मज़ो ईंदो ॾाढो तव्हांखे। 1.5K ने सब्सक्राइबर थी चुका है। ही बार सो ही चवागे जिथे मिले असां मरी भाई असां स्टडी को पोइ हाणे थोड़ी देर वेठा हूं। ये हमारा दिखा, सॼो ॾींहुं हिते वेठा हूं। ये हमारा दिखा, ये हमारा जिथे मिले दरवेश माण्हू दरवेश ॿुधो ही माण्हू जिथे मिले के पोस्ट ऑफिस जे दॿे में रखी वञो। हाउस नंबर 5 भी अली टॉप होटल में पुजाए वजो से हे त जाते हे त हिते ई हूंदो न। फ्रेंड पोयां अचनि पिया, वीडियो खे स्टार्ट कयूं पिया। अचो बा अचो, जल्दी अचो जल्दी अचो। फाइनली जेको आहे वीडियो शूट थी वई आहे जहिड़ी तेड़ी। वधीक थियण खां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। ओ कदे मिलता हसी, ओ कदे मिलता हसी। ठीकु आहे, पोइ अॼु व्लॉग ख़तमु कयूं था। हमारी गाॾी बीठी आहे साम्हूं, वञा पियो। अरे बाबा दाओ थी खाओ, अरे गाड़ी